मीरपुर बुरो भरिसां कारहे इल्ज़ाम मढ़े ॾेर हथां भाॼाई क़त्ल कई वई आहे। ॻोठ फोलाणी बंगलाणी में बख़्त ख़ातून खे संदसि ॾेर बाबन उर्फ़ ॾाॾो बंगलाणी क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार मक़तूला खे बशीर बंगलाणी सां कारहे इल्ज़ाम हणी बंदूक जा फायर करे क़त्ल कयो आहे। वारिस जो इहो चवणु आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे कैसर खान टावरी। जी कैसर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मीरपुर बोड़ो भरिसां ॻोठ फोलाणी बंगलाणी में कारह इल्ज़ाम हेठि ॾेर हथां भाॼाई क़त्ल थी वई आहे। 30 वरनि जी बख़्त ख़ातून ज़ाल दीन मोहम्मद खे पंहिंजे ॾेर बाबन उर्फ़ ॾाॾू बंगलाणी बशीर बंगलाणी सां कारह इल्ज़ाम ॾेई बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। इतला ते मीरपुर बोड़ो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे खणाए पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल मोकिले छॾियो। जॾहिं त मीरपुर बोड़ो पुलिस जो चवणु आहे इन महिल ताईं का बि गिरफ़्तारी अमल में कोन आई आहे। जवाबदार फरार थी वियो आहे, जंहिंखे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।